नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हिते अवां खे ख़बर ॾींदा हलूं त तरबेला डैम में पाणी ॾेढ लेवल ते पहुची वियो आहे, जंहिं करे ईंदड़ कुझु ई ॾींहं में सूबनि खे वधीक पाणी खोट खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। इन सिलसिले में इरसा पारां वाज़े कयो वियो आहे त अॼु दरियाउनि में पाणी वहिकिरो गुज़िरियल ॾींहं जे हिसाब सां घटि थियो आहे। तक़रीबन 18,800 क्यूसेक पाणी घटियो आहे। इरसा चयो आहे त ईंदड़ 24 खां 48 कलाकनि अंदरि तरबेला डैम में पाणी ॾेढ लेवल ते पहुची वेंदो, जंहिंसां सूबनि खे पंहिंजे हिसे खां अञा वधीक पाणी घटि मिलंदो। एक भेरो ॿीहर अवां सां ई ख़बर शेयर पिया कयूं। तरबेला डैम में पाणी ॾेढ लेवल ते पहुची वियो आहे, जंहिं करे ईंदड़ कुझु ई ॾींहं में सूबनि खे वधीक पाणी खोट खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। इन सिलसिले में इरसा पारां वाज़े कयो वियो आहे त अॼु दरियाउनि में पाणी वहिकिरो गुज़िरियल ॾींहं जे हिसाब सां घटि आहे। तक़रीबन 18,800 क्यूसेक पाणी घटियो आहे।